धरती हमेशा बेहतरीन शायर पैदा कया। इन वक्त असां जे शायर के बारे में गाल कंदासीं वो तमाम एक सिंध जो बेहतरीन शायर है। उस्ताद बुखारी के नाले से मशहूर है। उस्ताद बुखारी तमाम एक बेहतरीन शायर आ सिंध जो। उन जे बारे में कुछ इन वीडियो में गाल कंदासीं। दोस्तों, सिंध धरती हमेशा सुठा आर्टिस्ट सुठा शायर पैदा कया पंहिंजे धरती में। उन खां अलावा अड़ी मिठी धरती है जो तमाम घणो पंहिंजे चाहींदड़न के जेको आहे सो पाण में समाए वेंदी है। दोस्तों, अड़े तरीक़े से उस्ताद बुखारी भी तमाम सिंध जो एक बेहतरीन शायर आ। उस्ताद बुखारी जा तकरीबन सिंध में हज़ारन की तादाद में जेके फनकार हुआ उन्हनि तमाम घणो गायो सिंध जे इन शायर के। उन खां अलावा सिंध जो एक बेहतरीन फनकार जलाल चांडियो जेको एक नाले वारो फनकार है। उन भी जेको आहे सो उस्ताद बुखारी जा लगभग 100 खां मथे एल्बम जेको आहे सो कलाम गाया। शमन अली मिराली थियो। उन खां अलावा ॿिया जेके फनकार थिया नंढा वॾा उन्हनि भी उस्ताद बुखारी जा जेके गीत लिखियल हुआ जेका शायरी हुई उहा जेको आहे सो गाई। दोस्तों, उस्ताद बुखारी एक ज़हीन शख्स हुयो। उस्ताद बुखारी एक टीचर भी जेको आहे सो टीचर तौर नौकरी भी कंदो हुयो। उन खां अलावा उनके नंढपिण खां ही शायरी जो तमाम घणो शौक़ हुंदो हुयो। दोस्तों, उस्ताद बुखारी या जेके भी तमाम घणी जेका शायरी आ उहा सूफियाना कलामन में मुश्तमिल आ। अल्लाह लोक जेको सो रस्तो डस जे अड़े तरीक़े से उन शायरी कई। सिंध जो एक बेहतरीन शायर थी दस्यो जंहिंजा हज़ारन की तादाद में एल्बम इन वक्त भी मार्केट में मौजूद हैं जेके उस्ताद पंहिंजी शायरी करे मुख्तलिफ़ फनकारन के दिनो। जलाल चांडियो तमाम घणो जेको आहे सो शौक़ सां जेको आहे सो उस्ताद बुखारी जी शायरी गाईंदो हुयो। उन खां अलावा मुमताज़ मौलाई पाण शायर आ। उन खां अलावा जलाल चांडियो थियो, फौजिया सुमरो थियो, शमन अली मीराली थियो। अड़ा नंढा वॾा जेके भी फनकार आहिनि सिंध जा उन्हनि कमो बेश उस्ताद बुखारी जा जेके गीत लिखियल उहे पंहिंजी ज़बानी गाया। उस्ताद बुखारी तमाम एक बेहतरीन शायरी लिखी ॾींदो हुयो जेका शायरी कदें भी कंहिं भी फनकार उस्ताद बुखारी जी रिजेक्ट न कई। जेका भी शायरी उस्ताद बुखारी लिखंदो हुयो उन शायरी के तमाम बेहतरीन ॼाणे करे उहे फनकार जॾहिं गाईंदा हुआ उन शायरी के उहा शायरी भी तमाम घणी सिंध में हिट भी थींदी हुई। तमाम घणी जेको आहे सो माण्हू ॿुधंदा हुआ उन शायरी के। छाजे करे जो उस्ताद बुखारी माण्हुनि जी तर्जुमानी कंदो हो पंहिंजी शायरीअ में। अड़ा ॿोल लिखंदो हुयो उन शायरीअ में जेके तमाम घणा मनपसंद ॿोल हूंदा हुआ। जेको फनकार गाईंदो हुयो उहा शायरी तमाम घणी उस्ताद बुखारी जी हिट थींदी हुई। तो वॾी महिरबानी सिंध जा आर्टिस्ट, सिंध जा शायर सिंध जा अदाकार इन्हनि जे बारे में असां पंहिंजे चैनल ते मुकम्मल डिटेली वीडियो आणींदा रहंदा आहियूं। जे अगर फेसबुक ते था ॾिसो तो फॉलो कयो। जे अगर यूट्यूब ते था ॾिसो तो सब्सक्राइब करे वीडियो खे लाइक करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी